परॾेही ख़बरूं इदारे राइटर्स मूजिब हिकु सफ़ारतकार ऐं हुकूमती ऑफिसर इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में शामिल कयो वियो आहे। भारतीय मीडिया बि दावा कई त पाकिस्तान जो नालो दहशतगर्दनि जी मदद कंदड़ मुल्कनि जी लिस्ट में शामिल कयो वियो आहे। FATF जे तर्जुमान अहिड़ियुनि ख़बरुनि जी तरदीद कई आहे। ख़ानगी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे FATF जे तर्जुमान एलेक्जेंडर डेनेला चयो त FATF तरफ़ां अहिड़ी का बि प्रेस रिलीज़ जारी नाहे कई वई। हुन चयो त इजलास ख़तमु थियण बैदि फ़ैसिलो ईंदो, जंहिंखां पोइ को क़तई ऐलान थींदो। संदसि चवणो त फ़िलहाल पाकिस्तान बाबति ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। भारतीय सफ़ारतकार कुझु शयूं लीक करे रहिया आहिनि। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान खे FATA जी रिपोर्ट जो इंतज़ारु आहे। पंहिंजे जारी कयल बयान में परॾेही तर्जुमान चयो त हलंदड़ साल 20 जनवरी ते अमेरिका ऐं बर्तानिया FATF खे पाकिस्तान खे गिरे मुल्कनि में शामिल करण जी दरख़्वास्त कई हुई। डॉक्टर फैसल चयो त FATF में पेश कयल ख़दशा अमेरिका तरफ़ां आहिनि ऐं पाकिस्तान ख़दशनि ते अॻुवाट क़दम खंया आहिनि। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जे मेंबरनि जो अंग 37 आहे, जंहिंमें अमेरिका, बर्तानिया, चीन, भारत ऐं तुर्कीअ समेत 25 मुल्क, नार सहकारी काउंसिल ऐं यूरोपी कमीशन में शामिल आहिनि। तंज़ीम जी बुनियादी ज़िम्मेवारी आलमी सतह ते मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जी माली मदद करण लाइ क़दम खणणु आहे।